तकरीबन मुक़ाम राज़ी आहे बाक़ी कंहिं बि पार्टी सां तालुक़ न आहे। असांजी शौक़ु आहे जेको कानून इजाद करे थो। कानून इहो आहे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे 2011 जो, हुन में फ़ैसिले में क्लियर डायरेक्शन आहे सिंध गवर्नमेंट में त जेके हिते अफ़गानी 25 लख अफ़गानी हिते गैर क़ानूनी तौर ते दसियल आहिनि उन्हनि खे मरहलेवार कढियो वञे। अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध गवर्नमेंट इन मामले खे जेको आहे इग्नोर करे थी ऐं इन ते सुतल आहे। असांजो ॿियो एहतिजाज आहे त जेके अफ़गानी या बंगाली आहिनि या जेके गैर मुल्की जेके बि आहिनि उन्हनि खे सिंध गवर्नमेंट में जाली शनाख़्ती कार्ड ठाहे ॾिनो। असां चाहियूं था त इन्हनि जा शनाख़्ती कार्ड रद्द कयो ऐं इन्हनि खे पंहिंजे मुल्क मोकिलियो। ऐं असां सिंध में पहिरियां खां गुरबत आहे, बेरोज़गारी आहे। असां चाहियूं था त इहो जेको इन्हनि जो वज़न आहे इहो असां बर्दाश्त नथा करे सघूं। अफ़गानियुनि जी जेका सरगर्मी ॾिसो था इहे हमेशह क्रिमिनल एक्टिविटी में मुलविस आहिनि। असलो हुजे, तव्हांजो चर्स हुजे, तव्हांजी हीरोइन हुजे, सभु कारोबार में इहे मुलविस आहिनि। इन्हनि खे जेतिरो जल्द थी सघे इहे पंहिंजे मुल्क मोकिलनि। असां कंहिं बि सूरत में इन्हनि खे बर्दाश्त न कंदासीं।